नौशरा फ़िरोज़ हैदराबाद में डॉक्टर मोहम्मद परियल तगड़ जे पुट अब्दुजब्बार तगड़ जी शादी खां वापसी ते उन जे ई क़रीबी रिश्तेदार जी वेन सां हादसो 2 औरतुनि समेत 8 ॼणा फौत। नंढड़नि ॿारनि समेत 16 खां मथे ज़ख़्मी। शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। समूरा फ़ौती परियल तगड़ वेझा अज़ीज़ आहिनि। फ़ौत थी वियलनि में अली मोहम्मद ज़हीर, मौला बख्श फैसल 12 साल, हाफ़िज़ा मुस्मात शरीफ़ा, ज़ाल अली मुराद तगड़, जलाल तगड़। हादसो कोहली सबबि पेश आयो। वेन ट्रॉलर में अंदर हली वई, गाॾी कटे लाश कढिया विया। मोर अस्पताल में एमरजेंसी क़ाइम। 10 ॼणनि जी हालत ॻणिजे चुकी। हालत शहीद बेनज़ीराबाद रेफर। हादसे में फ़ौत थी वियल हिक ई फैमिली जा आहिनि। संदन दर्दनाक मौत जी ख़बर ते संदन घर में कोहराम मची वियो। इलाइक़े में सोगवारी हालत छायल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।